अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अख़लाक वाइस टीवी। दोस्तों अॼु जो मौज़ू असां वटि आहे दोज़ख। बेशक दोज़ख उन माण्हुनि जी जॻह आहे जेके चङनि कमनि में कोताही कनि था। जेकॾहिं तव्हां दोज़ख में रहण वारी कंहिं शख़्स खे हिन दुनिया में ॾिसणु चाहियो त अहिड़े शख़्स खे ॾिसो जेको पाण त वेठो रहे मगर ॿिया माण्हू उन जे साम्हूं बीठल हुजनि। दोज़ख में रहण वारा कॾहिं बि उन्हीअ जा मंझां ॿाहिरि निकिरी न सघंदा। उन जा क़ैदी कोई मुआविज़ो ॾेई आज़ादु हासिलु न कंदा ऐं उन्हीअ घर में रहण जे काई मदत वक़्तु मुक़ररु न आहे जेका ख़तमु थी वञे ऐं पोइ छोटकारो हासिलु कनि। जंहिं ख़ुशीअ ऐं आराम खां पोइ दोज़ख में वञण थी उहा ख़ुशी आराम न आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त दोज़ख जा तह तमामु वॾा, उन्हीअ जा किनारा कारा ऐं ऊंधा आहिनि, उन जूं देगियूं गरम आहिनि, उन जूं सभु शयूं ख़ौफ़नाक ऐं डेॼाड़ीनि वारियूं आहिनि। दोज़ख हिकु अहिड़ी बाहि आहे जंहिंजे तेज़ी निहायत सख़्तु, हुन जो आवाज़ वॾो, हिन जो तओ परे ताईं, हिन जो भड़को जोश हणण वारो, जंहिंजो वसामणु मुश्किल, हिन जा शुआला निहायत तेज़ ऐं हिन जो अज़ाब निहायत ख़ौफ़नाक आहे। अंजाम हलाकत आहे ऐं अल्लाह ताला जी फर्मा बरदारनि जो मक़ाम जन्नत आहे। दीन जो कमु दुनिया जे लाइ करण वारनि जी सज़ा अल्लाह ताला वटि दोज़ख जी बाहि आहे। दोज़ख अहिड़ी बाहि आहे जंहिंजी तेज़ निहायत सख़्तु, उन जो आवाज़ तमामु बुलंद, उन जी ॼुभी परे ताईं पखेड़िजंदड़, उन जो भड़को जोश हणंदड़, उन जो आवाज़ कावड़ वारो, उन जो विसामणु घणो परे ऐं उन जे लाइट निहायत तेज़, उन जो अज़ाब ख़ौफ़नाक आहे। उन बाहि खां पोइ बचो जंहिंजो ताव तिखो, उन्हाई घणी डिघी ऐं उन में लोह जा तौक ऐं ज़ंजीर आहिनि। दोज़ख अहिड़नि माण्हुनि जी आख़िरी जाइ आहे जेके नेक कमनि में कोताही कनि था। क़यामत जे ॾींहुं दोज़ख जो ॿारणु उहे माण्हू थींदा जेको शाहूकार थी पंहिंजे माल खे फ़क़ीरनि ते ख़र्च न कंदा हुआ ऐं जिन आलिम दीन खे दुनिया एवज़ विकिणी छॾियो। दोज़ख जो हेठियों तह निहायत परे, उन जा किनारा कारा ऊंधा आहिनि। उन जूं दोज़ख जी हालत बयानु कंदे फरमायनि था त हिन में रहंदड़नि कॾहिं बि उन सघंदा, उन जूं ज़ंजीरूं कॾहिं टुड़ी न सघबियूं। उन घर में रहण जो को मदो मुक़ररु नाहे जेको ख़तमु थी वञे ऐं दोज़ख वारनि लाइ को मुक़ररु मुदो नाहे जेको गुज़री वञे ऐं उन खां पोइ छोटकारो माणीनि।